अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मलावान सिराज साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। सकरन सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ ते शहीद कारकुन जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ी चौक सकरन ते एहतजाजी धरणो हयो वियो। धरणे जे अॻवानी मरकज़ अॻवान फलक शेर ओड मोहम्मद बचल ॾयो कुर्बान मंगसी महकुम लुंड ऐं ॿिया करे रहिया। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पुलिस SHO खां वठी SSP ताईं ज़रदारी फोर्स बणायो वियो आहे, जेका उन्हनि जे हुकुम खां सवाइ का बि ॻाल्हि मञण जे लाइ तयारु न आहे। इन्हनि चयो त SUP जा केतिरा ई कारकुन जिन काइमुद्दीन सिरकी, डॉक्टर अनवर लगारी, मुमताज़ गुरडो समेत केतिरा ई कारकुन बेगुनाह शहीद कया विया आहिनि, जिन जा कातिल अॼु ॾींहं ते आज़ाद घुमी रहिया आहिनि, मगर उन्हनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं को कारकुन उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो करे थो त उन कारकुन खे गिरफ़्तार करे कूड़नि केसनि में फासायो थो वञे। इन्हनि वधीक चयो त SUP जा बेगुनाह शहीद थियल अॻवाननि जा कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दारो वधायो वेंदो। धरणे में कलंदर बख्श मल्लाह, अली बख्श कीरियो, अकबर महर समेत केतिरा ई SUP जा कारकुन शामिल हुया। रिपोर्टर राजकुमार ओड, साहिल न्यूज़ नेटवर्क सकरन।